किरदार अजीम शख्स जैसा मुझी मुलाकातूं भी तमाम घणियूं, कचहरियूं भी तमाम घणियूं। हुनजो हौसलो, हुनजी जदोजहद अॼु असां जंहिं जाइ ते बीठा आहियूं, मामा फैज़ मोहम्मद गबोल सूर्य बादशाह जो नारो हो वतन या कफन। होश मोहम्मद शीदी चयो त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। पर मामा फैज़ मोहम्मद गबोल एक नओं नारो त धरती माउ आहे, माउ जी का क़ीमत कोन थींदी आहे। ऐं अॼु असां हिते जेके भी दोस्त वेठा आहियूं, उहे सभु धरतीअ खे माउ चवंदा आहियूं ऐं माउ जे लाइ असीं पंहिंजी जान हर शइ कुर्बान करण लाइ तयार आहियूं। दोस्तो, वक़्तु भी घटि आहे, पर जदोजहद जो सिलसिलो जॾहिं ही मांगर मच्छ मलिक रियाज़ हिन मुंहिंजे कोहिस्तान में पहुतो त उन दोस्तनि खे यादि हूंदो साईं ख़ुदा नो शाह आहे। ऐं असां ही जेके इंडिजियस राइट्स अलायंस, साईं हफ़ीज़ उन वक़्तु दोस्तनि जा नाला खणी वियो, पर मां इहो ॿुधाईंदो हलां त इन इंडिजियस राइट्स अलायंस जो बुनियाद रखण वारा असीं आहियूं। हकीम बलोच, साईं ख़ुदा नो शाह, गुल हसन कलमती, असां बादामी बाग में मूं उन्हनि खे पहिरीं छा हुआ, हर माण्हू साईं तव्हां वटि कागर आहिनि, तव्हांजे नाले आहिनि, बच्चा खाली कागर खपनि था, बस माली माल आहे। इहो सिलसिलो शुरू थियो त असां सोचियो त यार हीउ आहे मसइलो छा। पोइ ख़बर पई त बाबा हिते को बहरिया टाउन ठहे थो, माण्हू किथां किथां खां, हाणे तव्हां ॾिसो वहीद सियाल वेठो हिते, त मुएदान ऐं कंडजंग किथे आहिनि, हितां खां 100 किलोमीटर बहरिया टाउन खां अंदर जे साइड ते आहिनि। उतां जे माण्हुनि खां 90,000 या लख रुपया एकड़ या 2 खां 2.5 लख रुपया एकड़नि ते ज़मीन ख़रीद करे हिननि रोड ते आंदी आहे। इहो ज़ुल्म, इहो जबर जॾहिं थियो त असां हिकिड़ी इंडिजियस राइट्स अलायंस बनाई थी। ऐं अॼु उन इंडिजियस राइट्स अलायंस मां हिकिड़ो हफ़ीज़ वेठो आहे, हिकिड़ो साईं ख़ुदा नो शाह वेठो आहे, ॿियो मुंहिंजो साईं शफ़ी मोहम्मद जामुर जो फर्ज़ंद वेठो आहे। बाक़ी सभु वो चवंदा न तूं पारस ऐं लो सञे त सोन थिया, उहे असांजे इंडिजियस राइट्स में अची अॻुवाण थी पंहिंजो फ़ाइदो वठी अॼु उन तव्हांखे यादि हूंदो त 6 जून ते जॾहिं सॼी सिंध आई बहरिया टाउन ते, को लाड़काने खां पंहिंजे ॿारनि सां बस में आयो, को किथां खां सॼी सिंध में जॾहिं हिते हज़ारनि जी तादाद में माण्हू पहुता, त इन मलिक रियाज़ ऐं ज़रदारी टोले वारनि उन जे मथां शैलिंग ऐं फायरिंग करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो। त अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त चवंदा जंहिं काण मुयास कांधी कोन थिया, जिन मारवड़नि जे लाइ उहे दोस्त पंहिंजे ॿारनि बचनि समेत हिन मोरड़ जे माग कराची में उन्हनि जी मालिकी करण आया, उन्हनि मंझा उन्हनि उनजी न मालिकी कई, न वारसी कई, उन्हनि खे न थाननि में विया, न उन्हनि जो विया। इहा ई हालत आहे। अॼु असांजा माण्हू उहे ई माण्हू जॾहिं बहरिया टाउन में सभु असीं बंदि थियासीं, सभिनी जा केस ख़तम थिया, असांजा हाणे महीनो अॻु में असांजो केस ख़तम थियो आहे। इहा जदोजहद 2015 में जीअं सिंध क़ौमी महाज़ 4 कलाक ई सुपराई खे बंदि कयो, उन खां पोइ बि असांजी इहा जदोजहद जारी आहे। हीअ मलिक रियाज़ ऐं ज़रदारी, अॼु मामा फैज़ मोहम्मद गबोल हयात आहे,
जेस ताईं दुनिया है। अज उहा इस्टेब्लिशमेंट, उही ज़रदारी, उही फौजी मलिक रियाज़ खे सोड़ो करे वेठा आहिनि। अज मलिक रियाज़ हुननि जे लाइ हिकिड़ो वॾो तकरीबकार आहे। अज मलिक रियाज़ हुननि लाइ वॾो गुंडो आहे। जॾहिं असां चयो त इहो मलिक रियाज़ हिकु डाकू आहे, धाड़ेल आहे, मोरड़े जे माग जो हिकु वॾो धाड़ेल आहे, उन वक़्तु उहे ज़रदारी टोलो, उहे हिते जा माण्हू जेके MP MNA फाइलूं कच्छ में करे मलिक रियाज़ लाइ माण्हू ॾींदा त बाबा तव्हां वटि घणा एकड़ ज़मीन तव्हां खपायो था, तव्हां वटि घणी ज़मीन एकड़ आहे। इन लाइ मां इहा गुज़ारिश कंदुसि त बाबा महिरबानी कयो, अञा बि वक़्तु आहे। अॼु मुंहिंजा दोस्त जेके 40 साल अॻु में हिते कोन हुआ, 50 साल अॻु में हिते जेके पुराणा दोस्त हूंदा, जॾहिं स्टील मिल बि कान हुई, जॾहिं हिते मैदान हुआ, अॼु जॾहिं स्टील मिल बनी पे, तॾहिं बि दोस्तनि इहो चयो त इहा स्टील मिल धारिया आबाद थींदा। अॼु तव्हां ॾिठो हूंदो त वाक़ई उते असांजे पंहिंजा जेके कलमतियन ऐं गबोलनि जूं ज़मीनूं कब्ज़ो कयूं वेयूं। अॼु बि तव्हांखे यादि हूंदो जॾहिं असीं बहिरिया उन केस मां ज़मानतूं थी करे घर पहुतासीं त मुंहिंजे ख़्याल में हफ़्तो पोइ हिकिड़े फोन में दोस्तनि गबोलनि मूंखे फोन कयो, मुंहिंजो भाउ गबोल साहब वेठो आहे, अकबर गबोल, त चऊं बाबा बहिरिया असांजो ज़मीनुनि ते बुलडोज़र हलाए छॾिया आहिनि, असांजी जॻहियूं कब्ज़ो कयो आहिनि। मां हुते पहुतोसां, उते साॻे उन अंदाज़ सां उते असां ॻाल्हायोसीं, वापसि आयोसीं